सुभान खुशो। नाज़रीन, वॾे अरसे ताईं टे जेको सिंध जा ज़िला, ख़ासि तौर पंजाब जो ज़िलो रहीमयार खान, कशमोर, घोटकी, शिकारपुर धाड़ेलनि जे असर हेठि रहिया। धाड़ेलनि जी कार्रवाइनि सबबु आम जेको माण्हू आहे उहो तमामु घणो सफ़र कंदो रहियो आहे। लेकिन हाणे सरकार रियासत इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त जेको धाड़ेल राज आहे उनजे ख़ात्मे ताईं जेको ऑपरेशन आहे उहो जारी रहंदो। ख़ासि तौर रहीमयार खान ज़िले में ऐं घोटकी ज़िले में धाड़ेलनि ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन आहे उन में तमामु तेज़ी ॾिसण में अचे पई। हिन वक़्तु ताईं घोटकी ज़िले जो अगरि ज़िक्र कयूं त 18 खां वधीक जेके मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल जेके धाड़ेल हुया, मुख़्तलिफ़ केसनि में जेके माण्हू घुरिबल हुआ उन्हनि हथियार फिटा करे पाण खे पुलिस आॾो पेश करे छॾियो आहे। उन सां गॾोगॾु 4 खां वधीक धाड़ेल पुलिस जे मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तमामु वॾो जेको राज रहियो, ख़ासि तौर ते जेको आहे त रहीमयार खान ज़िलो, राजनपुर ज़िलो, उन में बि धाड़ेलनि ख़िलाफ़ु जेके पुलिस जी कार्रवाइयूं उन में तमामु घणी तेज़ी ॾिसण में अचे पई। 46 खां वधीक जेके मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल माण्हू हुया उन्हनि हथियार फिटा कया आहिनि, जंहिंमें 8 खां वधीक उहे माण्हू शामिल आहिनि जिन ते लॻभॻि हर माण्हू ते 1 करोड़ 50 लख खां वधीक इनाम मुक़ररु थियल आहे। छा सूरत हाल आहे इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे मदर चाचड़ साहिब आहिनि, असांजा राउती जा रिपोर्टर आहिनि, ऐं इमरान आसिफ़ साहिब आहिनि, रहीमयार खान जा रिपोर्टर आहिनि। उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। असांजी कोशिशि हूंदी त आलमगीर खान कोश साहिब आहिनि, कोश बिरादरी जा चङा मुड़ुस आहिनि, उहे असांखे जॉइन कनि। सलीम मीरानी साहिब आहिनि ऐं कंदकोट जा रिपोर्टर आहिनि, उहे असांखे जॉइन कनि। अच्छा, इमरान साहिब, तव्हां खां शुरूआति कंदुसि। मूंखे ॿुधाइजो त ख़ासि तौर ते जेके हाणे ऑपरेशन जो जेको बेस आहे उहो रहीमयार खान ज़िलो आहे। रहीमयार खान सां ई गॾु लॻंदड़ जेको आहे त राजनपुर बि आहे। हिन वक़्तु ताईं 46 खां वधीक मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल जेके माण्हू आहिनि उन्हनि हथियार फिटा कया आहिनि। 8 खां वधीक उहे माण्हू आहिनि जेके जिन ते इनाम याफ़्ता आहिनि, तमामु घणो उन्हनि ते इनाम मुक़ररु थियल आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ऑपरेशन जी? केतिरी पुलिस खे कामयाबी मिली सघी आहे? छा सम्झो था त हीअ जे पुलिस जे ऑपरेशन सबबु हीअ जेके हथियार बंद आहिनि, धाड़ेल आहिनि, उहे हथियार फिटा कनि पिया? वॾी महिरबानी सुभान साहब। बिल्कुलु हिन दफ़े जो जेको ऑपरेशन आहे उहो काफ़ी पुलिस जो जेको आहे कामयाबु नज़र अचे पियो। ऐं पुलिस खे जेको आहे अॼु इन सरहदी इलाइक़ो आहे जंहिंमें सम्झो खणी पंहिंजो सिंध ऐं पंजाब जे दंग ते आहे, सादिकाबाद जी तहसील आहे, तहसील सादिकाबाद में जेको ऑपरेशन थिए थो उन में हिन टाइम ते मजमूई तौर ते जेको रहीमयार खान पुलिस में सरेंडर थिया आहिनि हू 46 जेका नाले वारा ॾुआरी आहिनि जिन्हनि ते गवर्नमेंट पंजाब पारां जेका जिन्हनि ते हेड मनी रखी वई आहे, इनाम रखियो वियो आहे, उहे जेका आहिनि उन्हनि मां 8 माण्हू जेका अहिड़ा आहिनि जेका सरेंडर करे पंहिंजे पूरा गैंग्स जा जेका आहिनि उन्हनि पाण पेश पिया आहिनि पुलिस वटि। ऐं आम जेको पुलिस पारां जेको आहे उन्हनि खे माफ़ी ॾेई करे जेका उन्हनि मथां केस हुया उहे उन्हनि ते लॻाए करे उन्हनि खे फर्दर जेको अॻिते कार्रवाई लाइ मोकिलियो वियो आहे। हिन टाइम ताईं जेका सूरत हाल आहे रहीमयार खान पुलिस जी कारकर्दगी जी त उहो तमामु बहितरीनु आहे। इन 5 ॾींहंनि जे अंदरि अंदरि DPO इरफान समो पारां जेको आहे जेका धाड़ेल सरेंडर थिया आहिनि उन्हनि जी तादाद 46 ॿुधाई पई वञे, जिन्हनि में 8 इनामी याफ़्ता बि आहिनि। जॾहिं त पुलिस मुक़ाबले में इन 5 ॾींहंनि दौरान 2 ख़तरनाक धाड़ेल बि मारण जी पुलिस दावा कई आहे। इन खां अलावा जेका कार्रवाई जी तव्हां ॻाल्हि कई त हिन दफ़े जेकी कचे में हलंदड़ कार्रवाई आहे उहो बाक़ाइदा हिकिड़ी नई जेकी आहे त टेक्नोलॉजी जेकी आहे उहो पुलिस जी तमामु कामयाबु टेक्नोलॉजी सां उन खे जेको आहे भरपूर कार्रवाइयूं करनि पिया, जंहिंजो फ़ाइदो बि काफ़ी पुलिस खे थियो आहे। माना असां इन खे ईअं चई सघूं था त पोइले 10 सालनि खां हिकु दहाई खां वठी जेतिरी पुलिस खे कामयाबी न मिली आहे हिननि 5 ॾींहंनि में उनखां वधीक कामयाबी मिली आहे। इन सॼी कामयाबी जे पुठियां अॼु को 1-1.5 महीनो पहिरियों जॾहिं बस तां माण्हू अॻुवा फुर थिया उन खां पोइ हिकिड़ो टेस्ट केस साम्हूं आयो पुलिस जे साम्हूं, जिन में SSP घोटकी हुया अनवर खेतरान साहब, उन्हनि कच्चे जे इलाइक़े में न सिर्फ़ु कार्रवाई कई हुई बल्कि ही एग्ज़ाम्पल सेट कयो त धाड़ेल कुझु बि न आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ जॾहिं गवर्नमेंट चाहे। इमरान साहब, ये पुलिस साॻी पुलिस आहे, अॻु बि ईअं मुख़्तलिफ़ पुलिस खे धाड़ेल चैलेंज कंदा रहिया, पर हाणे अहिड़ो छा थियो आहे? पुलिस फ़ैसिलो कयो आहे या नियत सिधी कई आहे त बसि हाणे कार्रवाई करणी आहे, घणो थी वियो? बिल्कुलु खणी ईअं ई चइजे त हिन दफ़े पुलिस जेको आहे उहो करो या मरो वारी सूरत हाल अख़्तियार कई आहे। पर हिते जेको आहे पहिरें पुलिस खे थोरी मुश्किलात हुयूं सुभान साहब, छो त पुलिस वटि जेको असलो हुयो उन जे मदे मुक़ाबिल जेको धाड़ेल हुया उन्हनि वटि जदीद तरीन असलो हुयो, जंहिंजे करे पुलिस
हमेशह पंहिंजो नुक़सानु कराए ईंदी हुई ऐं ऑपरेशन जेका आहिनि उहे नुक़सानु थींदा हुया उन में वॾा नाकाम थींदा हुया ईअं सम्झो गवर्नमेंट जा रियासत जा हुकूमत जा अरबे रुपया जेका आहिनि उहे पाणी थी वेंदा हुया तेल थी वेंदा कोई नताइज न निकिरंदा लेकिन जेके हिन दफ़े ड्रोन टेक्नोलॉजी आई आहे ख़ासि करे राति जे टाइम जेका थर्मल ड्रोन्स आहिनि नाइट विजन कैमरा लॻल आहिनि जिन्हनि में उन्हनि जे ज़रिए जेको आहे पुलिस हिकु त उनखे इन में फ़ाइदो थिए थो पियो ॿियो धाड़ेलनि जो इलाही नुक़सानु थिए थो उन खां अलावा हिकिड़ी पुलिस जी पंहिंजी जेकी हिकमत अमली आहे उन में बि थोरी तब्दीली आई आहे जीअं तव्हां हाणे ॾिसी सघो था त DPO इरफान समो जॾहिं खां वठी 5 ॾींहंनि खां ऑपरेशन शुरू कयो आहे त अक्सर असां उनखे इन कचे वारे इलाइक़े में ई ॾिठो आहे चाहे राति हुजे ॾींहुं हुजे हू पाण उते वेठो आहे उते निगरानी करे थो पियो सरबराही करे थो पियो जॾहिं ज़िले जो कमांडर वेही करे पाण धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन में हिसो वठंदो सर्दी में सख़्तु सर्दी में त पोइ यकीनन उन्हनि जा जेका जवान आहिनि उन्हनि जा बि हौसला बुलंद थींदा ऐं हू बि जेको आहे पंहिंजी दिलि लॻी सां कमु कंदा ऐं जंहिंजा नताइज मिलनि था पिया सही ठीकु आहे इमरान साहब त असां सां गॾु रहो मदर साहब तव्हां ॾे ईंदुसि इहो जेको घोटकी जो ज़िलो आहे इहो तमामु वॾे अरसे ताईं धाड़ेलनि जे असर हेठि रहियो धाड़ेल ॾोही कार्रवायूं करे मोटरवे हुजे मुख़्तलिफ़ रोड्स हुजनि हाईवे हुजनि उतां करे कार्रवायूं करे खणी वेंदा हुया पोइ सरेआम वीडियोज़ रिकॉर्ड थियनि पियूं इहा साॻी पुलिस आहे जीअं इमरान साहब त वज़ाहतनि ॿुधायो त भई हाणे जदीद टेक्नोलॉजी आई आहे छा टेक्नोलॉजी जो सिर्फ़ु असरु आहे या रियासत पुलिस सरकार फ़ैसिलो कयो आहे त हाणे ॾोही वारदातूं घणियूं थी वियूं ऐं मामिलो हाणे घणो अॻिते निकिरी वियो आहे तंहिंजे करे हाणे धाड़ेलनि ख़िलाफ़ु हिकिड़ो असराइती जेका कार्रवाई थींदी छा सूरत हाल आहे घोटकी ज़िले में बि ईअं रिवायती जीअं अॻु ऑपरेशन जे नाले ते पैसा ख़र्च थींदा हुया तेल जी मद में मुख़्तलिफ़ मदनि में या हक़ीक़ी तरह सां हाणे ऑपरेशन ॾिसण में अचे पियो वरी महिरबानी सुभान साहब असल में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको घोटकी जो कचो आहे जीअं स्पेशल रौंती कचो आहे जी ही लॻभॻि कोई 70 किलोमीटरनि ताईं फैलियल आहे सालनि खां वठी करे हिते धाड़ेल कल्चर जेको आहे उहो पंजा जमाए वेठो आहे ही माना महफ़ूज़ पनाह गाहूं हुयूं धाड़ेलनि जूं सही तारीख़ में 92 में हिकिड़ो वॾो ऑपरेशन थियो हो ऐं ॿियो जेको हीउ ऑपरेशन थियो आहे 2026 में इहो ऑपरेशन हिन टाइम फ़ैसिला कुन ऑपरेशन आहे ऐं असराइतो ऑपरेशन असांखे नज़र अचे पियो छो जो असीं उते मक़ामी आहियूं जेको हाणे ॻाल्हि कजे रौंती जे कचे जी त उते सुभान साहब मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको 4 ॾींहंनि खां वठी करे पुलिस हिकिड़ो अहद कयो आहे ऐं पुलिस जेका आहे उते लथी आहे कचे में ॻाल्हि कजे त सखर रेंज जी जेका पुलिस आहे DIG सखर नासिर आफ्ताब पठान उहे पाण हिन टाइम रौंती जे कचे में मौजूदु आहिनि ऐं उहो सुम्हे वियो उते थो SSP घोटकी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे मोहम्मद अनवर खेतरान जी उहो पाण उते मौजूदु आहे ऐं होॾां ख़ैरपुर जे SSP डॉक्टर समीउल्लाह सुमरो जी ॻाल्हि कजे उहो बि कचे में मौजूदु आहे SSP सखर जी ॻाल्हि कजे अज़हर ख़ान मुग़ल जी उहो बि मौजूदु आहे हुन पासे तां जेकॾहिं ॻाल्हि कजे कश्मीर वारे जी मोहम्मद मुराद गांगुरो उहो बि मौजूदु आहे कुझु चेंजिंग्स आहिनि माज़ी में ईअं थींदो आहे जेका पुलिस जी प्रैक्टिस हुई जंहिंजे करे नुक़सानु थींदो SSP ऑफिस में वेही हुकुम ॾींदो ऐं हिकु ॿ चैन APC मशीन वेंदियूं जेके धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु लाहींदा कचे में ऐं उहो उन्हनि वटि एॾा जदीद हथियार हुया धाड़ेलनि वटि जो उन APC मशीन खे फाड़े करे छॾे ॾींदा ऐं उन खां बाद में पुलिस जूं शहादतूं बि थींदियूं पुलिस जे जवाननि खे अगवा बि कंदा हुआ माण्हुनि खे अगवा कंदा हुआ माण्हुनि खे खणी वेंदा पुलिस खे अगवा करे हुकूमत खां पंहिंजा मुतालबा मञाईंदा पर हाणे कुझु चेंज नज़र अचे थो हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त हिन टाइम कचे खे साफ़ करणो आहे कुझु ॾींहं पहिरियां ऐलान थियो त जेकॾहिं घोटकी ज़िले जे अंदरि जेके बि धाड़ेल आहिनि पेश पवणु चाहिनि था त उन सां कानूनी तरीक़े सां रिआयत कई वेंदी ठीकु आहे होम मिनिस्टर ज़ियाउल हसन लांजार सखर में बि आया IG सिंध जेके नया मुक़ररु थियल उहो बि जावेद अलम ओढो रौंती जे कचे जी जेका पहिरीं बचाबंद पिकट आहे उते आया उन्हनि KT न्यूज़ खे ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल जेका कई उनमें इहो चयो त जेकॾहिं धाड़ेल पेश पवनि उन्हनि सां कानूनी तरीक़े सां रिआयत कबी उन सां ज़्यादती अच्छा मदर साहब हीउ जेको मामिलो आहे जीअं तव्हां चयो त पुलिस हिकिड़ो टाइम जेको आहे फ्रेम ॾिनो त भई हिन टाइम ताईं धाड़ेल पंहिंजा हथियार फिटा कनि ॿी सूरत में हुन ख़िलाफ़ु बेरहमानी जेका कार्रवाई थींदी छा अञा धाड़ेल सम्झनि था त इहा साॻी पुलिस आहे जेके अॻु ईअं ऐलान थींदा हुया सम्झी न सघिया आहिनि या धाड़ेल अञा इन ख़ुशफ़हमी में आहिनि त हाणे अञा बची वेंदा अञा उन वटि जेके उन जा ठिकाणा आहिनि जेके उन जा हंध आहिनि उहे एतिरा महफ़ूज़ आहिनि जो उन्हनि खे इहा पक आहे त पुलिस उते नथी पहुची सघे पुलिस जी जेका टेक्नोलॉजी आहे उन्हनि ताईं न पहुची सघंदी इन जे करे अञा ताईं त वीडियोज़ अचनि पियूं धाड़ेलनि जूं जेके धमकियूं ॾियनि पिया पुलिस ऑफिसरनि खे बिल्कुलु इन ते बिल्कुलु मां अचां थो सर ॻाल्हि इहा आहे त हाणे जेकॾहिं असां 4 ॾींहं खां वठी जेको पुलिस चए थी असां DIG सखर सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी नासिर आफ्ताब पठान सां पहिरियां ॾींहुं असांजी KT न्यूज़ सां त उन इहो चयो त हीउ जेको ऑपरेशन आहे हाणे फ़ैसिला कोन आहे भले कुझु बि थी वञे 2 ऑप्शन आहिनि
धाड़ेल या त असां वटि पेश पवनि या त असां उन्हनि सां फाइट कंदासीं, कुझु बि थियो। हाणे अचूं था पाण हुन ॻाल्हि थिए त उनजा जेके महफ़ूज़ ठिकाणा आहिनि, जेके महफ़ूज़ पनाह गांव आहिनि, मां सम्झां थो हिन टाइम उहे महफ़ूज़ न रहियूं आहिनि। पुलिस वटि जेका सर्विलेंस आहे, ड्रोन सर्विलेंस जंहिंखे असीं चई सघूं था, उन जे ज़रिए हू धाड़ेलनि जे थाकनि, धाड़ेलनि जे चुरपुर ते तक़रीबन 7 किलोमीटरनि जी हिन टाइम कचे खे सील करे उन जे चुरपुर ते नज़र रखी अथनि। हाणे जेका इन्हनि वटि इहा टेक्नोलॉजी आई आहे, इन जे करे ई पुलिस खे सक्सेस मिले पियो, न त वाक़ई उन्हनि वटि एॾियूं महफ़ूज़ पनाह गांव हूं त उहे पुलिस खे खुलेआम चैलेंज कंदा। पर हाणे कुझु चेंज आहे। हाणे उन्हनि जे हथ में जॾहिं बि वीडियो अचे थो त उन्हनि जे हथ में वेपन नज़र नथो अचे, ॻरा हथियार नज़र नथा अचनि। ऐं अञा उहे पंहिंजी ॾिसो गवर्नमेंट आहे थी त जेके ॿिया सिविलियन रहनि था कचे में, सिर्फ़ु धाड़ेल न आहिनि, ॿी बि लखे माण्हू आबाद आहिनि। इन टेक्नोलॉजी ज़रिए हुननि कोशिशि कनि था जेकॾहिं धाड़ेल पाण वटि पेश पवनि, न त ॿी सूरत में नुक़सानु थींदो। नुक़सानु अंदरि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, असांखे जेका ज़रियनि में मालूमात थी आहे त नुक़सानु हुनजो जाम थियो आहे। उनजा थाक मुकमिल तौर ते सड़ी विया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि ऐं उहे उन थाकनि मां शिफ्ट थी विया आहिनि। हिकु पंहिंजा जेके उनजा महफ़ूज़ थाक हुया, महफ़ूज़ पनाह गांव हुयूं, उहे हिन टाइम पुलिस बि दावा कई आहे, असांखे बि ज़रियनि में मालूम थियो आहे त उन्हनि खे शदीद नुक़सानु पहुतो आहे ऐं उहे माइग्रेट करे विया आहिनि हिकु हंधि खां ॿिए हंधि। सही। जेकॾहिं टोटली ॻाल्हि कजे पुलिस खे हिन टाइम कामयाबी जी, त लॻभॻि 18 माण्हू जेके आहिनि इन पुलिस जे ऑपरेशन जे ख़ौफ़ खां पाण पेश थिया आहिनि, जंहिंमें शर कबीले जा 4 माण्हू आहिनि ऐं 2 दोंदू कबीले जा आहिनि, 2 सिलरा आहिनि, 10 जेके आहिनि कोश आहिनि। जेकॾहिं पुलिस जे ऑपरेशन जे दौरान मारिजी वञण जी ॻाल्हि कजे, जेके हथियारबंद आहिनि उनमें 2 कोश कबाइल जा माण्हू हुया ऐं 2 शर कबाइल जा माण्हू हुआ, जंहिंमें पुलिस प्रेस रिलीज़ जारी कई। तर्जुमान मूजिबि उन्हनि जे दर्जने केस हुया। जेकॾहिं जेके हेड मनी वारा वॾा नाले वारा धाड़ेल आहिनि, उहे अञा ताईं पेश न थी सघिया आहिनि ऐं प्लस में उन्हनि जूं वाक़ई सोशल मीडिया ते वीडियोज़ बि अचनि चुकियूं ऐं उहे गवर्नमेंट खे हिकु मरतबा ॿीहर चवनि था त असीं जेको आहे इन तरीक़े सां कॾहिं बि पेश न थींदासीं ऐं तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां कयो। ठीकु आहे। सो हिन टाइम ऑपरेशन मदद सां जारी मां आहे। तव्हां अचां थो वापसि, तव्हां खां सम्झण जी कोशिशि कंदुसि त आख़िर कहिड़ा मुतालबा आहिनि, हिन तरीक़े सां थींदासीं, उहो कहिड़ो तरीक़ो धाड़ेल चाहिनि था त उन तरीक़े सां पेश थींदा। हिकु ॿियो मामिलो बि आहे जेको अक्सर वक़्तनि ते बहस हेठि रहियो आहे त हिन में सभु धाड़ेल न आहिनि, बिरादरियुनि जा जेके जहिड़ा आहिनि उन्हनि में बि कुझु माण्हू रूपोश आहिनि, पोइ उहे बि ॾोही कार्रवायूं कनि था। हाणे जॾहिं पुलिस रिआयत ॾियण जो ऐलान कयो आहे त भई माण्हू अची पेश थियनि, पंहिंजे केसनि खे मोह ॾियनि, त पोइ उहे जेके अक्सर वक़्तनि ते इहे चवंदा रहिया आहिनि त भई असां ते बिरादरियुनि जे झड़नि जा केस आहिनि, त पोइ उहे सरेंडर छो न पिया कनि। इन सॼे मामले ते असां सां गॾु आलमगीर कोश साहिब आहिनि, कोश बिरादरी जा चङा मुड़ुस आहिनि, ख़ासि तौर ते जेके कचे अंदरि झेड़ींदड़ धुड़ियुनि उन्हनि खे सुलह करण जे हवाले सां बि उन्हनि जी खोड़ कोशिशूं रहियूं। आलमगीर साहिबु तव्हांजी महिरबानी। आलमगीर साहिबु, हाणे जॾहिं पुलिस सरकार इहो फ़ैसिलो कयो आहे त भई उहे माण्हू जंहिंजे मथां कहिड़े बि क़िस्म जा केस आहिनि, बिरादरियुनि जा हुजनि, ॾोही कार्रवाइनि जा हुजनि, हथियार फिटा कनि, त पोइ जिन माण्हुनि जी इहा दावा रही आहे माज़ी में त भई असां ते झेड़नि जा केस आहिनि, पोइ उहे माण्हू से हथियार फिटा छो न पिया कनि आख़िर? सुभान साहब, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त इहो मामिलो जेके रोती कचे जा जेका मामला आहिनि काफ़ी 2-3 ॾहाकनि खां हलनि पिया। असल में ॻाल्हि वेसा खाते जी आहे। उहे पुलिस ते अॻु में एतमाद न पे कयूं, इन जे लाइ जेको आहे हू चवनि पिया त असां कहिड़े तरीक़े सां पेश थियूं, सुभाणे ईअं न थिए त हाज़िरनि ते ईंदे असां मारिया वञूं। हाणे जेको सिस्टम आयो आहे उहो तमामु हिकिड़ो मुतमिन कंदड़ सिस्टम आयो आहे, छाकाणि त 3 ज़िलनि जा क़ाबिल तरीन ऑफिसर जेका आहिनि उहे माण्हुनि खे एतमाद ॾिराए रहिया आहिनि त की भई तव्हां जेको आहे सरेंडर थियो ऐं तव्हां ते जेका नाजाइज़ केस आहिनि उन्हनि में तव्हांखे रिआयत मिलंदी ऐं जेके क़बीलाई मामलात में तव्हांजा जेका केस आहिनि उहे बि तव्हांजो सुलह कराईंदासीं। हा, इन खे मद्देनज़र रखी यकीनन माण्हुनि जो लाड़ो जेको आहे तमामु वॾे पैमाने ते सरेंडर तरफ़ आहे। तव्हां ॾिठो त कुझु ॾींहंनि में केतिरा ई माण्हू सरेंडर थी चुका आहिनि ऐं तक़रीबन बैकडोर में काफ़ी माण्हुनि जा राब्ता आहिनि त उहे सरेंडर थियण जे लाइ तयारु आहिनि। बाक़ी जेका हेड मनी वारा आहिनि उहे सोचे रहिया आहिनि त उहे जॾहिं अकेला थींदा यकीनन उनजी हिकिड़ी सपोर्ट ख़तमु थी वेंदी। उहे बि सोचींदा त भई असां बि सरेंडर खे चङनि 1 करोड़ वारा जेकॾहिं सरेंडर थी विया आहिनि त यकीनन उन्हनि खे एतमाद आहे पंहिंजे इदारनि ते की भई असांजो मामिलो सुलह तरफ़ वेंदो ऐं मसइला असांजा हल थींदा। इन जे करे जेको आहे उहो हिकिड़े ऑफिसरनि ते एतमाद छा थींदो हुयो त इहा साॻी पुलिस प्राइवेट माण्हू खणी करे त पोइ विरांद कराईंदी हुई। उन में इहो थींदो हो त उन्हनि माण्हुनि जो एतमाद टुटी वेंदो हो, चवंदो ईअं न जो असांखे दुश्मन सां मारायो वञे। हाणे जेको सिस्टम आहे, हाणे प्योर पुलिस जेको आहे कचे में लथियल आहे ऐं बहितरीन तरीक़े सां उहो कमु करे रही आहे। टारगेट उन खे करे रही आहे जेका झेड़ींदड़ क़बीलाई मामलात में न पर उहे ॾोही मामलात में जेका माना आहिनि उन्हनि ते ई टारगेट करे जेकी ख़ुशाइन ॻाल्हि आहे। ऐं उतां में हिकिड़ी सराई बि आहे, उहे चवनि था त भई चलो ठीकु आहे, जेको करे थो उहो लोड़े थो ऐं जंहिंखे को बि माना उहो पंहिंजे मामलात खां परे ते आहे त उनखे पुलिस बाक़ाइदा रिलीफ ॾिनी वञे थी ऐं उनखे चयो वञे थो भई तव्हांखे का बि छेड़छाड़ न कई वेंदी। अच्छा, ईअं हूंदो हुयो पुलिस लहंदी हुई त पोइ सॼनि खे
हिकु किरदे अंदाज़ सां जेको आहे ख़तमु कंदी, जंहिं ते हिकिड़ो नफ़रत वारो आंदेशो हूंदो हुयो। हाणे उन्हनि जो पुलिस ते हुनजो एतमाद वधियो आहे ऐं हाणे लॻे ईअं छो त काफ़ी तादाद में माण्हू कुझु ॾींहंनि में सरेंडर थींदा। बाक़ी जेके ॾोही सर्ग में मुलविस आहिनि, अगरि उहे सरेंडर थिया त ठीकु आहे, न थिया त यकीनन पुलिस पंहिंजे हिकमत अमली ते पंहिंजो गौर कंदी। अच्छा, मूंखे ॿुधायो आलमगीर साहब, ही वाक़ई इन्हनि माण्हुनि ते बिरादरियुनि जा केस आहिनि या आहे छा, या बिरादरियुनि जा केस हुजण जहिड़नि जे करे पोइ वञी करे ॾुआरी थियनि था? अंग वधीक कहिड़नि माण्हुनि जो आहे? जेके ॾोही वारदातूं कनि था उन्हनि माण्हुनि जो अंग वधीक आहे कचे जे अंदरि, या उहे माण्हू जंहिंजे मथां बिरादरियुनि जा ज़ाती बिरादरियुनि जा जेके केस आहिनि, जहिड़नि जा केस आहिनि, उहे माण्हू आहिनि? इन मामले जो तव्हां पहिरियों खणो न, तक़रीबन जेको आहे इहो को बि माना बुख खणो को क्रिमिनल न थियो आहे। मतिलबु जेतिरा बि नाले वारा जेके तव्हां सोशल मीडिया ते जेका ॿुधो था, इन जी 100 एकड़ ज़मीनूं आहिनि ऐं उहे कबीलाई मामलात में फासी करे पोइ जेको आहे ॾोही हवाले सां जेको आहे हू जेको आहे पंहिंजी सरगर्मियूं रखनि था ऐं उन खां बाद में उन जा जेका वसाइल जॾहिं ख़तमु थी वञनि था उहे वरी ग़लति कमु करनि था ऐं उन खां बाद में जेकॾहिं उहे पंहिंजे सिधे रस्ते ते अचनि। ऐं वरी ॾिसो हिकु पेचीदा ॻाल्हि इहा आहे, जॾहिं इहे मामला थियनि था वरी हनी ट्रैप जा दर्जन जी तादाद में माण्हू उतां रिकवर थियनि था उन इलाइक़े में। पोइ इहो तासुर वञे थो पुलिस में बि, भई जेकॾहिं तव्हांजो कबीलाई मामलात आहिनि त पोइ इहो हनी ट्रैप, माण्हू अगवा करणु या इहे जहिड़े तरीक़े सां वीडियो करनि था, उहे पंहिंजे पाण पेर ते कुहाड़ी हणनि था, जेकी न थियणु खपे। जंहिं खां बाद में इहो सॼो मामलो आलमगीर साहब, हिकिड़ो वञे थो। तव्हां कचे जे सॼे सिस्टम खे चङी तरह ॼाणो था, तव्हां उते रहो पिया, वाक़ई इहो हिकिड़ो टेक्नोलॉजी ज़रिए माण्हुनि खे घुराइनि था या उन्हनि उते औरतूं बि हार करे विहारियूं आहिनि, उहे ॻाल्हाइनि थियूं पोइ माण्हू अचनि था उते? ॾिसो न, इन ॻाल्हि मूंखे एतिरी ख़ासि मतिलबु न आहे कमेंट मां ॾेई सघां, पर चवण जो मक़सदु इहो आहे हनी ट्रैप दर्जन जी तादाद में अचनि था, पोइ उहे कहिड़ा बि हरबा इस्तेमालु करनि था, उहो उन्हनि जो तरीक़ेकार आहे। पर इहो इंतिहाई ग़लति तरीक़ेकार आहे, जंहिंजे करे असांजो कश्मीर या घोटकी जो कचो थी बदनाम थी वियो आहे। बिलख़सूस लतीफ़ जी धरती, सचल जी, कलंदर जी धरती खे जहिड़े तरीक़े सां इन्हनि इहे कारनामा करे करे जहिड़े तरीक़े सां बदनाम कयो आहे, यकीनन ई लम्हे फ़क़ीर आहे असांजे सिंध वासियुनि जे लाइ। अगरि उहे पंहिंजो किरदारु सेट करनि त को मसइलो त न आहे। भला हिकु आम ॾोहारी जेकॾहिं पंहिंजे ॿार खे 5 साल खां पोइ स्कूल में उहो बि इंजीनियर डॉक्टर थी सघे थो न, ज़रूरी न आहे उनखे सिलेक्शन करणु आहे। हाणे उन्हनि खे पाण खे सोचणो आहे त असांखे करिणो छा आहे। हुकूमत तव्हां ॾिसो त उहा पंहिंजे पेर ते हाणे बिल्कुलु उहा क्लियर आहे ऐं रिलीफ बि ॾेई रही आहे, खामखा नुक़सान बि न करे रही आहे। अच्छा आलमगीर साहब, जी सर, आलमगीर साहब मूंखे ॿुधाइजो त जी तव्हां पाण ज़िक्र कयो त 100 एकड़ ज़मीनूं आहिनि माण्हू वटि ऐं उहा कचे जी ज़मीन आहे, ॾाढी जेको आहे ज़बरदस्त ज़मीन आहे, उन बावजूद बि एॾी फसल उतां जेको आहे सीज़न में खणनि, उन बावजूद बि कहिड़ी ज़रूरत महसूसु थिए थी इन माण्हुनि खे? सम्झनि छो नथा था भई हेॾी 100 एकड़ ज़मीन हुजण बावजूद ज़मीनदार पाण खे चई सघूं था ऐं उहे ज़मीनदार माण्हू वरी ॾोही कार्रवायूं कनि? असल में ॻाल्हि इहा आहे त जेको 15-10 साल खां वठी जेका पुलिस जी रेट जेकी नाकाम रही उन जी वजह इहा ई आहे, छाकाणि त हिन वटि ख़तरनाक तरीन वेपन हथ अची विया ऐं उन खां बाद में सोशल मीडिया जो इस्तेमालु पिया कयूं ऐं पुलिस ख़ौफ़ में वरतल हुई ऐं जहिड़े टाइम पुलिस लहे पई ऐं पुलिस खे तमामु घणो सख़्तु जेको आहे नुक़सान जो सामनो जेको आहे करिणो पइजी वियो ऐं इन जे करे जेको आहे हुननि जो मोराल एतिरो वधियल हुयो, हुन सम्झो शायदि इहो जांच ईअं ई हलंदो, उनखे इहो अंदाज़ो ई न हुयो त गवर्नमेंट आहे ऐं उनजी रेट खे हमेशह माण्हू चैलेंज न करे ऐं उनखे जेका बि आहे उनखे जेको आहे तस्लीम करे। बहरहाल माना गौर ई उन शइ ते कोन कयो ऐं उहो एतिरो वधी विया त उनखे हाणे ब्रेक करणु तमामु मुश्किल थी वियो। हाणे आख़िरी पसा में बि ॾिसो धमकी ॾेई रहिया आहिनि जेकी मुंहिंजे ख़्याल में न ॾियणु खपे, गवर्नमेंट जी रेट खे क़बूल करणु खपे ऐं जेके सरेंडर कंदा त यकीनन उहे पंहिंजे जेको ॿारनि जो मुस्तक़बिल आहे ऐं पंहिंजे जेका बचियल जेकी ज़िंदगी आहे या जेके बचियल पंहिंजो मुस्तक़बिल आहे, ख़ानदान जो मुस्तक़बिल आहे, उनखे बचाए सघनि त उनजे लाइ बहितरीनु मौक़ो आहे इहो। अच्छा आलमगीर साहब, आख़िर में मूंखे मुख़्तसरन ॿुधाइजो त जी तव्हां चओ था अक्सर तरीक़े सां चयो वेंदो आहे त भई धाड़ेलण में जदीद हथियार हुया, सरकार रियासत हूंदी आहे, केतिरा बि पुलिस एतिरी कमज़ोर न हुई, पोइ धाड़ेलण वटि बख़्तरबंद गाॾियूं न हुयूं, उन वटि टेक्नोलॉजी न हुई, कंहिंजी एक्सेस जाचण जी उन्हनि खे सलाहियत न हुई, पुलिस चोर हूंदो आहे, भाॻियो हूंदो आहे। पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदुसि वाक़ई पुलिस जी लापरवाही हुई या हथियारनि जे जेके खोट जो मामिलो हुयो। पर ज़ाहिरी तौर ते जेको तव्हां असां साॻे इलाइक़े सां वाबस्ता आहियूं त रहूं पिया, आम तरह ई चई सघूं था न त भई पुलिस जी लापरवाही बि ज़रूरु हुई सॼे मामले में। यकीनन हिकु पुलिस जी लापरवाही, ॿियो त छाकाणि त सिंध पंजाब जे संगम ते इलाइक़ो आहे ऐं 3 ज़िलनि जूं हदूं मिलनि थियूं ऐं पोइ वरी छा थींदो हुयो जेका उतो जा जेका ऑफिसर हुआ बाज़ी जा, उहो सिर्फ़ु पंहिंजी हद खे कंट्रोल करण जे लाइ जेको आहे उन्हनि खे
इहा खुली छूट ॾींदा हुया ग़ालिबन त की भई तव्हां ॿी वार कयो, असांजे इलाइक़े में तव्हां सेफ आहियो। ऐं उन खां बाद में अहिड़े तरीक़े सां हिक ॿिए ते छंडा कढींदा हुया। जेकॾहिं घोटकी में को वाक़ियो थींदो त उहे चवंदा घोटकी में इहो न थियो आहे, इहो थियो आहे रहीमियार खान में। रहीमियार खान में जॾहिं को मामिलो थींदो हुयो को चवंदा इहो कश्मीर में थियो आहे। इन जे करे मिस अंडरस्टैंडिंग हुई ऐं ऑफिसरनि में जेको आहे न पाण में जेको राब्तो हुयो उहो बहाल न हुयो। अॼु उहे टई ज़िलनि जा ऑफिसर हिके पेज ते आहिनि। तव्हां ॾिसो त तक़रीबन 3 ॾींहंनि में रिज़ल्ट निकिरी वियो आहे। बिल्कुलु ईअं आहे। वॾी महिरबानी आलमगीर कोच साहब तव्हांजी। इमरान साहब, इहो साॻी ॻाल्हि थी पाण वारी जेको पाण कुझु ॾींहं अॻु बि प्रोग्राम में ज़िक्र कयोसीं त पोस्टिंगूं बचाइणियूं आहिनि पंहिंजूं, वक़्तु कढणो आहे ऐं बजट तमामु घणो आहे, उहो ख़र्चु करिणो आहे ऐं हलियो वञिणो आहे ऐं पोइ हिक ॿिए ते उछलाइणो आहे। ऐं रियल इहा साॻी पुलिस आहे। ठीकु आहे, थोरो फ़र्क़ु थियो आहे, टेक्नोलॉजी अची वई आहे, जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे, ड्रोन अची विया आहिनि, पर उहा पुलिस साॻी आहे। जॾहिं कमु करण ते अची वई आहे त उहो धाड़ियल मार्जन बि अथा, उहो धाड़ियल हथियार बि फिटा कनि था ऐं अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बि बहितर आहे। कोशिशि कंदुसि त कंदकोट मां बि हिन ऑपरेशन शुरू थियण खां पोइ उते इंडस हाईवे ते छा सूरत हाल आहे, उते ॾोही जेके वारदातूं आहिनि उनमें केतिरी घटिताई थी आहे। अच्छा इमरान साहब, हीअ ॿुधाइजो त हीअ छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर त इहो जेको सिलसिलो ऑपरेशन जो अञा केतिरे वक़्त ताईं हलंदो ऐं केतिरनि ॾींहंनि में जेको आहे पुलिस इहो चई सघे त बाबा हाणे ऑपरेशन ख़तमु ऐं धाड़ियुनि जो राज ख़तमु थी वियो आहे? बिल्कुलु सुभान साहब, इन में तव्हांखे थोरो डिटेल इहो ॿुधाईंदुमि त मां पहिरें बि अर्ज़ु कई त अॼु ऑपरेशन जो 5हों ॾींहुं आहे जी। इन 5 ॾींहं में जेका पुलिस खे कामयाबियूं मिलियूं आहिनि उन में रहीमियार खान जा जेका बदनामे ज़माना गैंग्स हुया, धाड़ेल हुया, जेका खुलेआम जदीद असलो खणी पुलिस खे चैलेंज कंदा हुया ऐं जेको चैलेंज कंदा तक़रीबन उहो कामयाब पंहिंजी वारदात बि करे वेंदा हुया। हाणे उन्हनि जो वक़्तु जेको आहे ख़तमु थी चुको आहे। हिननि 5 ॾींहंनि में DPO इरफान समो या रहीमियार खान पुलिस जेको आहे उहो लाठाणी गैंग, सेखाणी गैंग, काकाणी गैंग ऐं लुंड गैंग जो ख़ात्मो तक़रीबन करे छॾियो आहे। हिन टाइम ते जेको रहीमियार खान वारे इलाइक़े में इंदड़ गैंग, मीराणी गैंग ऐं को जे ख़िलाफ़ जेको ठीकु आहे। इमरान साहब तव्हां जी कंटिन्यू कयो, तव्हांजो आवाज़ु डिस्टर्ब थिए पियो। पुलिस सां विढ़दी हुई ऐं जेका शहरी उन्हनि खे धमकियूं ॾेई करे अगवा करे उन्हनि को भत्था वसूल कंदा हुया, हनी ट्रैप जे ज़रिए, सस्ती गाॾियुनि जे ज़रिए इन तरीक़े सां पंहिंजा मुतालबा मंझराईंदा हुया। किरोड़े रुपया उन्हनि को जेको आहे भथो वठंदा हुया, तावान वठंदा हुया, बाज़ियाब कराइण जे लाइ जेको उन्हनि को मगविन को तावान उन्हनि जे वारसनि को वरितो वेंदो हुयो। सही। जेकॾहिं असां इहो चऊं पहिरें ऐं हाणे जी पुलिसिंग में फ़र्क़ु, ठीकु आहे, नेटवर्क जो मसइलो आहे। तव्हां इमरान साहब जेतिरी बहितर थिए मां तव्हां ॾे अचां थो वापसि। इमरान अच्छा सलीम ईरानी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो आहे। अच्छा सलीम साहब, मूंखे ॿुधाइजो त हीउ जेको घोटकी, रहीमियार खान, शिकारपुर ज़िलनि अंदरि जेको ऑपरेशन हले पियो, कश्मीर जा सरहदी इलाइक़ा बि हिननि सां गॾियल आहिनि, उते बि उतां जी जेका पुलिस आहे उहा बि ऑपरेशन में मसरूफ़ आहे। छा चई सघूं था त हिन ऑपरेशन खां पोइ हाणे जेका हिकिड़ी तमामु घणी बदअमनी जी लहरी कश्मीर कंदकोट में का बहितरी ॾिसण में अचे पई तव्हांखे? हाँ, वरी महिरबानी सुभान भाउ, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट ज़िला कश्मीर जेको कंहिं वक़्तु बदअमनी, अगवा बराए, तावान, भत्ता खोरी, चोरी, हनी ट्रैप ऐं इंडस हाईवे ते मुसाफ़िर गाॾियुनि खां लूटमार सबबु सॼे मुल्क में सुञातो वेंदो अॼु आहिस्ता आहिस्ता अमन ऐं सुकून जी राह ते गामज़न नज़र अची रहियो आहे। तब्दीली जे करे इन जेको आहे त SSP महमूद मुराद जॾहिं हिते कमांड संभाली, तंहिंखां पोइ पुलिस जेकी आहे उहा हरकत में आई। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे ऑपरेशन कयूं, कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿुआरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो हो, जंहिंखां पोइ पुलिस खे वॾियूं कामयाबी मिलियूं। असांजो कंदकोट उहो हुयो जिते माण्हू ॾींहं जो सफ़र बि न करे सघंदा हुआ ऐं दुकानदार जेका हुया उहे दुकान बि हलाए न सघंदा हुआ, छाजे करे त उन्हनि खे भत्ते जूं पर्चियूं ईंदियूं हुयूं। मुसाफ़िर गाॾियुनि खां रोके करे धाड़ी जेका उनको फुरलत कंदा, अगरि का गाॾी न बीहंदी हुई त उन्हनि मथां फायरिंग करे ॾींदा, जंहिंमें केतिरा ई माण्हू मरी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। जॾहिं SSP महमूद मुराद घांगरो जॾहिं कमाल संभाली, उन खां पोइ अमन अमान जी सूरत हाल हाणे बहितर थींदी पई वञे कचे में। हाणे बि जेको आहे त ऑपरेशन हले रहियो आहे कश्मीर में। जेका 5 SP उते वेठानी धाड़ियुनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थियो आहे ऐं 2 ॾींहं अॻु में जेको आहे 3 धाड़ियुनि जेको हथियार फिटा करे कानून जे दायरे में जेका आहिनि उहे आया नी। अॻे असां वटि सूरत हाल एॾी ख़राबु हुई जे सुभाणे असां हितां सफ़र न करे सघंदासीं। हितां टंगवानी जेको असांजो इलाइक़ो आहे उहो नोगो एरिया बणिजी वियो। असां वटि केतिरा ई सीनियर सुप्रींटेंडेंट हिते पुलिस ऑफिसर आया, मगर कंहिं बि अमन अमान जी सूरत हाल बहितर न करे सघी आहे। जीअं ई SSP महमूद मुराद हिते घांगरो आयो आहे त
अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे, ट्रैफिक जेकी आहे उहा मामूल मुताबिक़ हली रही आहे ऐं हितां जा जेका इलाइक़े वासी नी उहो बि कारोबार आराम जेको आहे उहे करे रहिया आहिनि। अॻे न त हितां जा ॿार स्कूल न वेंदा, माण्हुनि में ख़ौफ़ हूंदो, हितां निकिरंदासीं त असांखे धाड़ेल खणी वेंदा। पुलिस ऑपरेशन जे दौरान मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त केतिरा ई धाड़ेल जेके आहिनि उहे मारिया विया आहिनि ऐं केतिरा ई धाड़ेल ज़ख़्मी बि कया विया आहिनि। एसएसपी मामन बोरा सां असांजी पहिरियों ॻाल्हि बि त असां इहो ऑपरेशन एतिरे ताईं जारी रखंदासीं जेतिरे ताईं धाड़ेलनि जो ख़ात्मो नथो अचे ऐं धाड़ेल हथियार फिटा करे ऑपरेशन ख़तम था कनि। ठीकु आहे सलीम भाउ, असां बि पुलिस खां इहा ई उमेद करे सघूं था ऐं असांजी बि इहा ई उमेद आहे त हीउ जेको धाड़ेल राज आहे इहो जो ख़ात्मो अचे। ऐं असां इन खां पहिरियां बि तव्हां खां इहो ज़िक्र करे चुका आहियूं त साॻी पुलिस आहे जॾहिं हुन नियत सिधी कई आहे ऐं कमु करण ते अची विया आहिनि त मामलात पाण बहितर थींदा पिया वञनि। अच्छा, तव्हां ॾे ईंदुसि मज़र साहिबु, मूंखे इहो ॿुधाइजो हिकु त उहे धाड़ेल जेके ॾोही कार्रवायूं कनि था, कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त भई असां धाड़ेल न आहियूं। अक्सर उहे धाड़ेल बि इहे चवंदे असां सोशल मीडिया ते उन्हनि खे ॿुधंदा आहियूं त मां धाड़ेल न आहियां, लेकिन अक्सर वक़्तनि ते उहो पुलिस पारां उन्हनि ते इनाम मुक़ररु थियल आहिनि। पर ठीकु आहे, उहो उन्हनि जो मौक़िफ़ हुजे। छा हाणे जेके माण्हू पेश थियनि था, पुलिस इहो फ़र्क़ु रखियो आहे त भई हीउ कबीलाई झेड़नि वारो माण्हू आहे, हीउ रियल धाड़ेल आहे, अहिड़ो को फ़र्क़ु आहे या सभु यकलस आहिनि? ही हिकिड़ो भेरो रौंती जे कचे में अमुन मेलो लॻो जॾहिं एसएसपी बंगश हिते लॻा हुआ। तव्हां ख़बर आहे ऐं अॼु बि कचे जा जेतिरा बि धाड़ेल आहिनि उहे चवंदा आहिनि त बंगश वारी पॉलिसी अचे ऐं उन ते असां अमल कयूं। हाणे वाज़े नज़र अचे थो त जेके बि माण्हू अरिड़हं माण्हू तक़रीबन पेश थिया आहिनि त उन सां पुलिस जेका आहे उहा एक्स्ट्रा जेका आहे का बि शइ न कई ऐं इहे यकीनन जेके बि माण्हू पेश थिया आहिनि इनमें मां सम्झां थो जेको मुंहिंजे इल्म मुताबिक़ आहे नाले वारो धाड़ेल त न आहे, पर पोइ बि 20, 30, 10, 15 केसनि जा जेके रूपोश जवाबदार आहिनि उन्हनि सां नॉर्मल ट्रीट कयो वियो आहे ऐं पुलिस पारां एक्स्ट्रा जेके आहिनि केसिस बि न लॻाया विया आहिनि। उन्हनि सां मथां इहो फ़र्क़ु ज़रूरु रखियो आहे त माना हीउ धाड़ेल हुया या हीउ कबीले झेड़नि जा माण्हू आहे। अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त जीअं तव्हां चओ था त धाड़ेलनि खे जेकॾहिं धाड़ेल कोठींदव त पोइ उहे चवंदा आहिनि असां धाड़ेल न आहियूं, हालांकि हू ॾोही कार्रवाइनि में मुलविस हूंदा आहिनि। हाणे जेको मेन सभ खां पहिरियां जेका जड़ आहे धाड़ेल कल्चर जी, उहो जेको उन्हनि खे हिकिड़ो महफ़ूज़ कवर मिलियल आहे उहो आहे ट्राइबल क्लेशिस यानी कबीलाई तकरारनि जो। कचे मां जेकॾहिं कबीलाई तकरार ख़तम थी वञनि त ख़बर पइजी वेंदी त हीउ कबीलाई झेड़े जा जवाबदार हुआ ऐं हीउ धाड़ेल आहिनि, आदि मुजरिम आहिनि। हे ईअं थियो त जेके धाड़ेल आहिनि उहे उनजो कबीलाई चोलो पाए करे वेही रहिया आहिनि। जेकॾहिं मिसाल रौंती कचे में सीलरनि जो, शरनि जो, कोशनि जो, जतोइन जो, दोंदुनि जो, भुटनि जो झेड़ो हले थो, वॾा खूनी झेड़ा ऐं सालनि खां हलनि था जंहिंमें ठीकु आहे। अच्छा, ऐं माज़ी में ठीकु आहे। अच्छा मज़र साहिबु, तव्हांजो आवाज़ मूंखे ठीकु न पियो अचे। इमरान साहिबु, मां तव्हां ॾे ईंदुसि। अच्छा इमरान साहिबु, मां तव्हां ॾे ईंदुसि। हीअ जेके ख़ासि तौरु जी इहो ज़िक्र हले थो त भई पुलिस खे जेका हाणे कामयाबी मिले थी उहा ड्रोन टेक्नोलॉजी सबबु आहे। अच्छा, छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर त हीअ जेका ड्रोन जॾहिं हलाइनि था ॿार उहे बेकसूर आहिनि, उहे कंहिंजा बि हुजनि, उहे धाड़ेलनि जा हुजनि, उहे कंहिंजा बि हुजनि, औरतूं ख़ासि तौर ते उन्हनि जो बि कसूर न आहे। असांजे समाज में रहूं था, उते मर्द ई फ़ैसिला कनि था, ख़ासि तौरु कचे में, ॿाराड़ियुनि में, उते औरत कहिड़ा फ़ैसिला कंदी हूंदी, उन्हनि खे बचाइण जे हवाले सां कहिड़ी हिकमत अमली ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर, कीअं ड्रोन खे इस्तेमालु कनि था? जी बिल्कुलु सुभान साहिबु, इन में ईअं असांजी जेकी मालूमात आहे उहा पुलिस ऑफिसरनि सां जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त ड्रोन टेक्नोलॉजी ज़रूरु इस्तेमालु करनि था पिया, पर उन जो बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे। डायरेक्ट वञी करे कोई बि ड्रोन जेको आहे किथे बि अटैक नथो करे। सर्विलेंस ड्रोन आहिनि जेका दर्जननि जी तादाद में आहिनि, जेका हर टाइम फिज़ा में आहिनि। ठीकु आहे। ऐं उहो बाक़ाइदा उन्हनि जी निशानदेही कनि था पिया, उन खां पोइ जेको आहे उन ते अटैक थिए थो पियो। इन्ही में जेका जेतिरा असां समझदार आहियूं, जेतिरा तव्हां समझदार आहियो, एतिरा ई धाड़ेल आहिनि। हर कंहिंखे पंहिंजी औलाद ॿार बचा प्यारा आहिनि, उन्हनि जेका आहिनि पंहिंजे ॿारनि खे या बचनि खे उन हंधि मां उन जे ऑपरेशन एरिया वारे मामलात हुया जॾहिं शुरू थिए पियो। ही को अचानक न थियो आहे ऑपरेशन शुरू। गवर्नमेंट इन्हनि खे बाक़ाइदा टाइम फ्रेम ॾिनो, तव्हां पेश थियो न त ऑपरेशन थींदो। उन दौरान बि जेका आहिनि कुझु महफ़ूज़ मक़ामात ते मुंतक़िल करे छॾिया अथनि पंहिंजा जेका उन्हनि जा, जीअं मदर ॿुधायो त उन्हनि जा जेका महफ़ूज़ पनाहगाहूं यानी उन्हनि जा जंहिंखे चवणा आहिनि थाक ठिकाणा जंहिंखे चऊं असां, उहो सिर्फ़ु उते पंहिंजी पनाह वरितियूं ऐं उन्हनि बाक़ाइदा जॾहिं रजवानी कचा या कराची कचा में हीअ ऑपरेशन थिए पियो त उन्हनि माना हिकिड़ा टेक्निक्स वरिता हुया त हीअ जेको असांजे मथां ड्रोन हमिलो थींदो उन में असांजा महफ़ूज़ हूंदा पनाहगाह, इहो न टुटंदा, उन्हनि खे ठाराइण, उन्हनि जे मथां मिटी ॾियणु।
लेकिन उहो सभु जेका आहिनि न थिया ऐं हिन टाइम जेको आहे पुलिस पारां जेको न सिर्फ़ु अटैक कयो पियो वञे पर बराबर तरीक़े सां उन्हनि चीज़नि जी सर्वेलेंस ते कई वञे थी पई, निगरानी कई वञे थी, टारगेट लॉक थियनि था, उन खां पोइ वञी करे जेको आहे उते ड्रोन हमलो थिए थो, जंहिंजा पुलिस खे नताइज बि मिलनि था पिया। जे रहीमयार ख़ान जो लाठाणी, सखाणी, काकाणी ऐं लुंड गैंग जेका हुया इहे जेका आहिनि वॾा ख़तरनाक हुया ऐं इहे सालनि खां वठी इन इलाइक़नि में राज कंदा अचनि पिया, जिन्हनि खे न सिर्फ़ु पुलिस जेको आहे इन्हनि ड्रोन कार्रवाइनि जे ज़रिए ख़तमु कयो बल्कि उन्हनि खे मजबूर कयो त हू अची करे पाण पेश थिया। हिन टाइम बि इंदड़ गैंग, कोश गैंग ऐं मीराणी गैंग ते जेको आहे पुलिस जा जेका आहिनि उहे ड्रोन्स कमु करे रहिया आहिनि, सर्वेलेंस थिए थी पई, उन्हनि ते अटैक बि थियनि था पिया, उन्हनि सां जेको आहे बाक़ाइदा वेड़ ऐं छेड़े वारी सूरत हाल हले थी पई। पुलिस अॼु बि जेको आहे पुलिस वटि जेका आहिनि घणेई नाले वारा धाड़ेल जेका आहिनि अॼु इरफान समूह वटि पेश थियण अचनि पिया, कुझु देरि बाद जेको आहे उहे बि पेश थींदा। जेको मेन पुलिस खे जेको आहे एज मिलियो आहे या पुलिस जी जेकी कामयाबी थी आहे, मुंहिंजे ख़्याल में ड्रोन टेक्नोलॉजी खां बाद जेको आहे इन्हनि खे 100% जेके असां चई सघूं था कामयाबी मिली आहे, छो त पहिरें पुलिस वटि एतिरा हथियार न हुया। धाड़ेल जेका हुया उहो एंटी एयरक्राफ्ट गन 14.7 जेकी आहे उहो 5 किलोमीटर 7 किलोमीटर जेको हिट कंदी हुई, उन्हनि वटि मार्टर गोला हुया जेका APC बख्तरबंद गाॾियुनि खे लॻंदा हुया, उन्हनि खे भी जेको नुक़सान ॾेई करे अंदरि जेका उन्हनि में वेठा हूंदा पुलिस वारा उन्हनि खे शहीद करे विझंदा हुया। ठीकु आहे। ही जेको हाणे ड्रोन टेक्नोलॉजी आहे ही बेस्ट टेक्नोलॉजी आहे ऐं बाक़ाइदा पुलिस इन में फ़ाइदो खणी रही आहे। ठीकु आहे। अच्छा मदर साहब मूंखे आख़िर में तव्हां सिर्फ़ु ॿुधाइजो त ही जी ॿुधाए पियो इमरान साहब त जेको आहे रहीमयार ख़ान ज़िले में वॾी तादाद में जेके इनाम याफ़्ता जेके धाड़ेल आहिनि उहे हथियार फिटा करणु वञनि पिया, पहिरियों फिटा कया अथनि, हाणे बि कनि पिया। घोटकी में छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर? हिकु तरफ़ पुलिस जेको टाइम फ्रेम हुयो मोहलत हुई उहा ख़तमु थी वई आहे, वरी उन खां पोइ धाड़ेलनि जी वीडियोज़, हिकिड़े धाड़ेल जी वीडियो आई त मां SSP सां मामला तय थी विया आहिनि, हथियार फिटा कयां थो, कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उनजो मौक़िफ़ आयो त न पुलिस सही नथी करे, असां हथियार फिटा न कंदासीं। छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर त केतिरा जेके धाड़ेल आहिनि उहो तयारु आहिनि हथियार फिटा करण लाइ? हिकिड़े धाड़ेल जी वीडियो वायरल थी, राणो शहर जंहिंजे मथां 1 करोड़ जे क़रीब इनाम हो, उन शाम जो वीडियो वायरल कयो त मुंहिंजा पुलिस सां मामला तय थी विया आहिनि, उहो असांजो चवणु मञींदा ऐं असां बि जेको आहे पुलिस वटि हाणे पेश पवणु वञूं पिया ऐं बाक़ाइदा उन पंहिंजी धाड़ेल जेका जेतिरा बि धाड़ेल हुया उन्हनि खे चयो त बाबा हाणे इन ज़िंदगी में कुझु बि न आहे, तव्हां बि पुलिस वटि पेश पओ, पुलिस तव्हां सां कंहिं बि क़िस्म जी का ज़्यादती न कंदी। ऐं इन मूवमेंट जी जेका आहे ख़बर जेका इलाइक़े में पई ऐं बाक़ाइदा DIG बि आया, उते SSP बि आया, लॻे ईअं पियो त हींअर ई कुझु देरि में रौती कचे मां नाले वारा जेके माण्हू आहिनि उहे पेश पवणु वञनि पिया। असांखे बि ज़रियनि ॿुधायो त फलां फलां माण्हू पेश थींदा, पर ख़बर न आहे त राति जो हिन जा मामला कहिड़ा तय थिया ऐं छा थियो। सुबुह जो वरी पुलिस खे जॾहिं उतां जेके पेश पवण वारा माण्हू हुआ त उनजो राणो शहर चइजे उहो बि पेश न पियो ऐं ॿिए ॾींहं ते पुलिस जेको आहे फैसला कोन पोइ ऑपरेशन शुरू कयो, जंहिंमें राणे जे घर जे मथां बि ड्रोन लॻो ऐं राणे वरी वीडियो वायरल कई त पुलिस सही न कयो आहे, पुलिस पंहिंजे मामलनि तां कयल वाइदनि तां फिरी वई आहे ऐं हिन मुंहिंजे घर ते बि ड्रोन आयो आहे जंहिंमें हुननि ॾेखारियूं त मुंहिंजी ॿकरियूं वकरियूं बि मरी वियूं आहिनि। ईअं ई सनाउल्ला उर्फ सनू शहर जेको आहे उन बि वीडियो वायरल कयो त ईअं हाणे इन तरीक़े सां असां पेश न पवंदासीं। वरी मथां राहिब शहर जेको आहे उनजे मथां बि करोड़ जे क़रीब इनाम आहे, उन बि अहिड़ो वीडियो वायरल कयो त बाबा असां बि हाणे पेश न पवंदासीं। सो ॻाल्हि कजे त वॾा नाला जेके बि आहिनि, कहिड़ो तरीक़ो हुजणु घुरिजे, छा चवनि था कहिड़ो तरीक़ो हुजणु घुरिजे, कहिड़े तरीक़े सां पेश थींदा? इहा सभिनी धाड़ेलनि जी जेकॾहिं असां वीडियो ॿुधूं था त उहे इहे चवनि था सभ खां पहिरियां क़बीलाई जहिड़ा ख़तमु थियनि, जेके पुलिस जे केसिस खे मुंहुं ॾेई वेंदासीं, जेके असांजे मथां फलां फलां बिरादरी जे माण्हुनि जा केसिस आहिनि खूननि जा, उहे हल कीअं थींदा। इन सभिनी जी इहा आहे सभ खां पहिरियां क़बीलाई जहिड़ा ख़तमु थियनि, बाद में असां पुलिस वटि पेश पवंदासीं। पर जेकॾहिं चङनि माण्हुनि सरदारनि जी ॻाल्हि कजे, उन्हनि जी कचे जे धाड़ेलनि जी, कचे जे हथियारबंदनि जी ज़िम्मेवारी हिन टाइम खणण लाइ को तयारु न आहे। पुलिस ते एतमाद जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त धाड़ेल चवनि था असांजो पुलिस ते बि फेथ कोन्हे को, थी सघे थो असां हथु ॾियूं त असांखे मारे छॾनि। सो हिन जी ज़िम्मेवारी कोई नथो खणे ऐं क़बीलाई जहिड़नि जी ॻाल्हि करनि था माण्हू, क़बीलाई जहिड़ा रौती कचे मां स्पेशल ख़तमु थींदा त वरी अमन अमान जी फिज़ा क़ाइमु थींदी। जेकॾहिं को ज़िम्मेवार माण्हू, को सरदार, को वॾो ताक़तवर माण्हू, लोकल उतां जो माण्हू को ज़िम्मो खणी चए थो त बाबा हाणे पुलिस वटि पेश पओ, पोइ बि चवनि था जेके असांखे ज़रियनि में मालूमात थी आहे त पोइ बि ऑप्शन आहे पेश पवण जो। डायरेक्ट हो चवनि था जेकॾहिं पेश थींदासीं थी सघे थो असां कूड़े मुक़ाबले में कंहिंमें मारिया वञूं। पर इते आख़िरी मां बि ॻाल्हि कंदुमि त पुलिस जे आला अख़्तरनि IG खां वठी DIG ते उन्हनि इहो वाइदो कयो ऑन कैमरा त जेकॾहिं को बि माण्हू पेश पवंदो उन सां कंहिं बि क़िस्म जी का ज़्यादती न कई वेंदी ऐं कानूनी तरीक़े सां जेका रिआयत हुई साबित ॾींदासीं। क़बीलाई जहिड़ा परे परे ते असांखे ख़तमु थींदा नज़र नथा अचनि।
ऐं गवर्नमेंट खे घुर्जे त इन खेॾनि खे ख़तमु कराइनि, मां सम्झां थो अमन अमान थी वेंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी मदर चाचर साहिबु, इमरान आसिफ साहिबु, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। उहे ई इलाइक़नि जा सरदार वाज़े लफ़्ज़नि में हाणे चवनि पिया, खणी पहिरियां उहो मुबैना तौर ते पुष्टपनाही कंदा बि हूंदा, लेकिन हाणे उहो चवनि था वॾे वाक़े त कानून ऐं सरकार हरकत में अचे, उनखां पोइ ई जहिड़ा ख़तमु थी सघनि था। तंहिंजे करे उहे धाड़ियल जॾहिं कंहिंजे चवण ते, कंहिंजी पुष्टपनाही ते अहिड़ी हरकतूं कंदा बि हुआ, त अॼु उहो उन सभु कुझु उन साम्हूं अचे पियो। उहे ई बाअसर सरदार वॾे वाक़े हाणे इहो चवंदे नज़र अचनि था त हीअ जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि, इहे सरकार पाण ख़तमु कराए तॾहिं ई ख़तमु थी सघनि था। ऐं पुलिस, जीअं मां पहिरियों चयो, त पुलिस अगरि रियासत सरकार अगरि फ़ैसिलो करे त उनखां को बि ताक़तवर न आहे। पहिरियां पुलिस ऑफिसर कन लाटार कंदा हुआ, पोस्टिंगूं बचाइण जे चकरनि में, टाइम पास करण जे चकर में ज़िला संभालींदा हुआ, पर जॾहिं रियासत ऐं सरकार हाणे फ़ैसिलो कयो आहे त हाणे पुलिस खे कामयाबियूं बि मिलंदे नज़र अचनि पियूं। ऐं धाड़ियल राज असां इहो उमेदु करे सघूं था त हीउ जेको ऑपरेशन आहे, हीउ पुराणनि ऑपरेशन वांगुरु न हूंदो, हीउ धाड़ियलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ऐं ख़ासि तौरु इन्हनि ज़िलनि जे माण्हुनि तमामु घणो सफ़र कयो आहे, कशमोर, घोटकी, रहीमयार खान, राजनपुर, इन्हनि ज़िलनि जे माण्हुनि खे हाणे अमन अमान जो जेको तोहफ़ो आहे उहा सरकार ॾियण में कामयाबी थी। अॼु पियो ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अला भाई।